झांगारा जे रहवासी मोहम्मद रमज़ान बबर झांगारा प्रेस क्लब पहुची मीडिया अॻियां दाहींदे चयो त मालू ख़ान बबर ऐं उन जा पुट मूंखे ऐं मुंहिंजे पुटनि खे मारण था चाहिनि। असांजो बिस्मिल्लाह रहमान रहीम असांजो मसइलो इहो आहे जो अकू जे पुटनि अकू पाण ऐं उर्स ऐं हाजी अहमद जेको आहे असांजो संग जो वारो हेॾां अली ख़ान बबर ॾे उनजो जो तूं लॾे ईंदे हिते त असां वहिंवार वठंदासीं, तूं हुते वेठल हूंदे छा कयो। पोइ वहिंवार माना पोइ जो माना हिते आयुसि, मां पंहिंजो घर ॿार छॾे माना टपा टोड़ा हर शइ छॾे उतां हिते आयुसि। हितां खां वरी माना पोइ 15 ॾियारा गुज़रिया, जीअं महीनो गुज़रियो, फ़ैसिलो करायूं दादन ख़ान वटि, होॾां नवाब शाह दादन ख़ान पाण हुजे, रईस निसार ख़ान हुजे, पोइ हिकिड़े शाह खां फ़ैसिलो करायूं। पोइ अली ख़ान ॾे असांजो वहिंवार आहे संघ जो, छाहे जो फ़ैसिलो करायूं त हुन ते संघ वेठल हो, हुन ते 50,000 रुपया ॾंड बि विधऊं ऐं अधे खे चवां वॾो संघ बि। पोइ महीना गुज़रिया, जाके ॾींहं गुज़रिया, पोइ वञी संघ निकाह ॿधो संघ खपाया, मुंहिंजे भाउ जे निकाह ॿधो संघ उहो खपाया ऐं उन में मुंहिंजो भाउ बि मरियो गुलाम हैदर। हल वक़्तु गुज़रियो, 6 महीना 12 महीना साल गुज़री विया, हींअर जहिड़ो 20-25 साल थिया आहिनि। वरी हींअर मुंहिंजे प्लाट ते कौज़ो कुदनि, मां इन खां कौज़े खां पहिरियां 3 ॿिया दोदो ऐं रशीद जेके आहिनि अकू जा पुट, मुंहिंजा पहिरियों बि माना फ़ैसिलो कयो वेठा आहिनि। वरी मुंहिंजे प्लाट ते कौज़ो कुदनि, मां क़ुर खणी वियुमि त बि न मञियो न को बि माना चङो अॼु ॾींहं ताईं में कंहिं मूंखे चङे कोन माना फ़ैसिलो वठी ॾिनो, हालांकि ईअं चयो अथनि तुंहिंजो ग़रीब तुंहिंजो हक़ खायो वेठा आहिनि, कंहिं बि चङे कोन चयो आहे मूंखे। हींअर मुंहिंजी को बि अदालत चङो करे क़ुर ते वेही अदालत करे मूंखे पंहिंजो प्लाट मूंखे वठी ॾियनि। मुंहिंजी अदालत कई वञे, जा मुराद अली शाह बि अदालत करे, जा जामशोरे वारो हद जो SP, जा DSP, को बि हद जो अमलदार, जा झांगारा, जा सेवण, जो को बि पुलिस वारो अमलदार असां ग़रीबनि जी अदालत करे हू मुंहिंजे पुटनि जे मारण जे पुठियां आहिनि ऐं चवनि ईअं था त असां माराईंदासीं, हिन जा मुर्गो हितां लॾो खणाए छॾींदासीं, मुर्गो वञनि हलिया ॻोठ में। असांजो को बि माना सॼण कोन्हे ॻोठ में। असां मुराद अली शाह खे बि अपील था कयूं, सिंध जो गवर्नर छा उनखे बि अपील था कयूं, पुलिस जो को बि ऑफिसर, जामशोरो, सेवण, झांगारा, को बि ऑफिसर उनखे बि अपील था कयूं असांखे तफ़सील ॾिनो वञे। असांजे हू मारण जे पुठियां आहिनि, लॾाइण जे पुठियां आहिनि। असांजो को बि अदालत करे, पुलिस वारो हुजे, चङो हुजे, मठो हुजे, असांजी का अदालत करे तफ़सील ॾिनो वञे ऐं माना असांजे हू लॾाइण जे पुठियां आहिनि, मारण जे पुठियां आहिनि। दोदो रशीद अकू जा पुट डोलू, रब्बानी, दीदार, इरशाद झांगारा में वेठा आहिनि। पिरारी खां वरी ॻोठा बबरनि जे ॻोठ में वेठा आहिनि। मुंहिंजो नालो रमज़ान आहे, मां करीमैग जो पुटु आहियां, ॻोठ झांगारा बबर वेठल आहियां। मूंखे तफ़सील ॾिनो वञे जो मां ग़रीब पंहिंजो माना साथ कयां। हिन जो वधीक चवणो त अकबर बबर अॻ में बि असांजो फ़ैसिलो खाई वियो आहे। हिन वक़्तु हू मुंहिंजे पुटनि सां गॾिजी मुंहिंजे प्लाट ते कब्ज़ो कयो अथसि ऐं मूंखे ऐं मुंहिंजे पुटनि खे मारण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। हिन वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, SSP जामशोरो, DSP सेवण ऐं SHO झांगारा खां मुतालबो कयो मूंखे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾिनो वञे ऐं मुंहिंजे प्लाट तां कब्ज़ो ख़तमु करायो वञे। HRJDO न्यूज़ ते हिन वक़्तु ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।